अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद आहे त तव्हां बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु पाण हिकु नओं लेसन स्टार्ट कंदासीं। चाइनीज़ डेट्स मतिलबु चाइनीज़ में तारीख़ कीअं पढ़ी वेंदी आहे, या चाइनीज़ में पाण हिकु खां 81 ताईं तारीख़ूं जेके आहिनि, डेट्स जेके आहिनि, उहे कीअं था पढ़ी सघूं। ऐं आउं तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त चाइनीज़ हिकु आसान ॿोली आहे, या आउं चवां चाइनीज़ हिकु गेम वांगुरु आहे। जेकॾहिं तव्हां सिखी विया त तव्हां आसानी सां ॻाल्हाए वेंदा। त हलूं था हाणे पंहिंजे लेक्चर ते। त नंबर प्लस में हाउ मतिलबु नंबर जेके पाण हिकु खां जेके काउंट कंदा आहियूं, काउंटिंग जंहिंखे चऊं, काउंटिंग प्लस में हाउ चवंदा आहिनि चाइनीज़ में ॾींहं खे। त नंबर प्लस में हाउ इज़ इक्वल टू मतिलबु तारीख़ या डेट थी वई। त जीअं हेठि ॾिनो वियो ब्लैक अखरनि में ई हाउ, ई जेको पाण पहिरियां काउंटिंग पढ़ी हुई, ई फस्ट खे चवंदा आहिनि या हिक खे चवंदा आहिनि। ई प्लस में हाउ इज़ इक्वल टू पहिरीं तारीख़, मतिलबु ई प्लस में हाउ पहिरीं तारीख़। श हाउ चवंदा आहिनि 10 खे, चाइनीज़ में श चवंदा आहिनि 10 खे, हाउ चवंदा आहिनि डे खे या ॾींहं खे। श हाउ मतिलबु 10 तारीख़। ऐं हेठि पियो आहे जेको अर्श ई हाउ, अर मतिलबु 2, श मतिलबु 10, 2 10 मतिलबु 20, ई हाउ मतिलबु ई मतिलबु फस्ट, हाउ मतिलबु डे मतिलबु 21। ई हाउ लॻी वियो त मतिलबु डे थी वियो, मतिलबु तारीख़ थी वई त 21 तारीख़। हाणे तव्हां पाण ई मूंखे ॿुधायो त चाइनीज़ केतिरी ईज़ी आहे, या तव्हां चाइनीज़ खे गेम करे इस्तेमालु कंदा त तव्हांखे केतिरी आसान लॻंदी। हाणे मुंहिंजे ॿुधाए जे बग़ैर तव्हां 1 खां 81 तारीख़ ताईं जेके डेट्स आहिनि या चाइनीज़ डेट्स आहिनि, उहो तव्हां ॻाल्हाए सघो था, पढ़ी सघो था। जीअं हाणे तव्हांखे आउं ॿुधायां त ई हाउ, ई मतिलबु हिकु, हाउ मतिलबु डे, ई हाउ मतिलबु पहिरीं तारीख़, अर हाउ मतिलबु 2 तारीख़, सैन हाउ मतिलबु 3 तारीख़, स हाउ मतिलबु 4 तारीख़। हाणे आहे 5 तारीख़। 5 तारीख़ खे छा चवंदा आहिनि, वू हाउ 5 तारीख़, ल्यू हाउ 6 तारीख़, च हाउ 7 तारीख़, पा हाउ 8 तारीख़। मतिलबु काउंटिंग वांगुरु। हाणे जीअं मिसाल तौरु 9 तारीख़ खे चवंदा आहिनि च्यू हाउ 9 तारीख़, श हाउ 10 तारीख़। श खां पोइ वरी ई लॻायो त श 10 खे चवंदा आहिनि, ई हिक खे चवंदा आहिनि। हाणे वरी श हाउ 11 तारीख़, श अर हाउ 12 तारीख़। ईअं मिसाल तौरु अॻिते वधंदा वेंदा। हाणे 13 तारीख़ खे चवंदा आहिनि श सैन हाउ 13 तारीख़, श स हाउ 14 तारीख़, श वू हाउ 15 तारीख़, श ल्यू हाउ 16 तारीख़। हाणे 17 तारीख़ खे चवंदा आहिनि श च हाउ 17 तारीख़, श पा हाउ 18 तारीख़, श च्यू हाउ 19 तारीख़, अर श हाउ 20। हाणे आउं तव्हांखे थोरो वाज़े करे ॿुधायां त अर्श, अर मतिलबु 2, श मतिलबु 10, 2 10 थिया 20, हाउ मतिलबु तारीख़ माना 20 तारीख़। हाणे आउं तव्हांखे ॿुधायां त अर्श में पाण एड छा कंदासीं जेको पंहिंजी नई तारीख़ ठहे। हाणे जीअं मिसाल तौरु ॾिनो पियो अर्श ई मतिलबु हिकु, अर्श ई हाउ मतिलबु 21 तारीख़, अर्श अर हाउ मतिलबु 22 तारीख़, अर्श सैन हाउ मतिलबु 23 तारीख़, अर्श स हाउ मतिलबु 24 तारीख़, अर्श वू हाउ मतिलबु 25 तारीख़, अर्श ल्यू हाउ मतिलबु 26 तारीख़। सफ़ा आसान तरीक़ो आहे काउंटिंग वांगुरु। हाणे तव्हांखे आउं ॿुधायां 27 तारीख़ खे चवंदा आहिनि अर्श ची हाउ, अर मतिलबु 2, श मतिलबु 10, ची माना 2 10 इज़ इक्वल टू 20, ची मतिलबु 7, हाउ मतिलबु तारीख़ मतिलबु 27 तारीख़, अर्श पा हाउ मतिलबु 28 तारीख़। हाणे नंबर जेका लास्ट वारी स्लाइड आहे, हाणे अर्श च्यू हाउ मतिलबु 29 तारीख़, सैन श हाउ मतिलबु 30 तारीख़। हाणे सैन मतिलबु 3, श मतिलबु 10, 3 इज़ इक्वल टू 10 माना टी, हाउ मतिलबु तारीख़, सैन श हाउ मतिलबु 30 तारीख़, सैन श वरी ई, सैन श ई हाउ माने 31 तारीख़। त दोस्तों, तव्हां हाणे 1 खां 81 तारीख़ ताईं जेके डेट्स आहिनि, चाइनीज़ डेट्स आहिनि, या चाइनीज़ में डेट्स खे कीअं पढ़ियो वेंदो आहे, उहो तव्हां हाणे सिखी विया हूंदा। हाणे वधीक नेक्स्ट वीडियो जे लाइ सब्सक्राइब कयो मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी चाइनीज़ अकेडमी खे। तव्हांजी महिरबानी, शुक्रिया। मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।